अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तूअदून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। निहायती वाजिबुल एहतराम जनाब आली मर्तबत सदरे गिरामी कदर मुअज़्ज़ज़ उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो, अज हिन बाबरकत महफिल में अल्लाह साईं तव्हां ई असांखे हाज़री नसीब फरमाई आहे। मौके जे मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो क़ुरान मजीद जी हिकु आयत करीमा तिलावत कई आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ उन जे बारे में तव्हांजे आॾो कुझु गुज़ारिशूं पेश करण जे लाइ हाज़िर थियो आहियां। मूंखे दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां इहा बि दुआ कजो त अल्लाह साईं पंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल जो कुछ असीं ॿुधूं वो अल्लाह ताला असांखे उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा भाउरो, अल्हम्दुलिल्लाह जो ही अॼु प्रोग्राम जल्दी शुरू कयो वियो आहे। अहले सुन्नत वल जमाअत जा प्रोग्राम जेकॾहिं जल्दी जल्दी थींदा त माण्हू वरी टाइम सां पंहिंजे घरनि में पहुचंदा, आराम कंदा, वरी सुबुह जो उथी अल्लाह जो फर्ज़ निमाज़ बि पढ़ंदा। ही तमामु हिकिड़ी सुठी रस्म आहे, सुठो तरीक़ो आहे। रात जो देर ताईं घणे घणे ताईं माण्हुनि खे जाॻाए माण्हू बि बेज़ार थी वञनि, मज़ो बि न थिए, निंड अची वञे, नमाज़ बि कज़ा थी वञे, इन मां फ़ाइदो कोन्हे। मौलाना साहब जो मां शुक्रगुज़ार आहियां जो हिन टाइम सां प्रोग्राम शुरू कयो। अल्लाह ताला तव्हां असांखे कामयाबी अता फरमाए। सभ खां अव्वल आयत करीमा जी माना ॿुधो, पर माना खां अॻु में तव्हां मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मूंसां गॾिजी दुरूद शरीफ पढ़ंदा हलो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह।
सा जोर सा सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालो पांजे पाक कलाम इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। अल्लाह ताला इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू बेशक उहे अल्लाह जा बाना जन अल्लाह जे बानन चयो वा त रब असां जो अल्लाह वा। ऐं पोइ वरी अल्लाह ताला फरमाए तो सुम्मा इस्तक़ामू उन्हनि जन चयो त असां जो रब अल्लाह वा। रुगो ज़ुबान सां या ॻाल्हि कान कयऊं बल्कि अल्लाह ताला फरमाए तो उन जे मथां हू साबित कदम भी रहा। ज़बान सां चवण त आसान आ पर उन ते साबित कदम रहण तमाम ॾुखियो आ। हिन आयत करीमा में अल्लाह पाक उन्हनि बाननि जो ज़िक्र फरमाए तो त जन अल्लाह पाक खे पंहिंजो रब मञे ऐलान त कयो आ पर ऐलान खां बाद में उन्हीअ जे मथां साबित कदम भी रहा। उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमाए तो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अहिड़नि बाननि जे मथां अल्लाह पाक जे रहमत जा मलाइक नुज़ूल फरमाईंदा आहिनि। यानी इएं सम्झो त मथां खां हेठि उन्हनि बाननि वटि अल्लाह पाक जा मलाइक लही ईंदा आहिनि। कंहिं वटि ओ जन चयो तो रब असां जो अल्लाह वा ऐं रुगो चयऊं कोन बल्कि उन्हीं ते साबित कदम भी रहा। अहिड़नि बाननि ते अल्लाह पाक वटां मलाइक लही ईंदा आहिनि। क़ुरान तो फरमाए उहे अल्लाह पाक जा मलाइक उन्हनि वटि अची उनखे ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि। कहिड़ी ख़ुशख़बरी ॾींदा अथनि चवंदा अथनि अल्लाह तख़ाफू वला तहज़नू। ओ अल्लाह अल्लाह चवण वारो अल्लाह पाक जे नाले खे वठी साबित कदम रहण वारो असां खे अल्लाह पाक मोकिलियो आ त तव्हां खे ख़ुशख़बरी ॿुधायो त अल्लाह पाक चवे तो अल्लाह तख़ाफू वला तहज़नू अवां को बि ख़ौफ़ ऐं ख़तरो न कजो ऐं कहीं भी तरह तव्हां गमगीन न थिजो। को भी तव्हां ते खौफ खतरो न आहे कहीं भी लिहाज सां तव्हां गमगीन थियण वारा न आहियो। छाजे करे जो तव्हांजी ज़ुबान ते अल्लाह जो नालो जारी आ। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो वा अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। अल्लाह ताला जा मलाइक चवंदा आहिनि त रब्बुल आलमीन असांखे इहो भी फरमायो आहे त इन बाने खे वञी चओ अबशिरू बिल जन्नह तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी हुजे। या जन्नत जी ख़ुशख़बरी उन्हनि खे हिन दुनिया जे हयाती में ई मिलंदी आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमाए थो अबशिरू बिल जन्नह अवां खे मुबारक हुजे जन्नत जी अवां जन्नती आहियो अल्लती कुंतुम तुअदून
जन्नत मुबारक उहा पाक जन्नत जे जन्नत जो अल्लाह पाक पंहिंजे खास बानन सां वाइदो फरमायो इन जहान में मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां के मलाइक मोकिले बयान फरमाया तो को गम न कजो को खौफ न कजो ऐं जन्नत जी तव्हां के मुबारक हुजे जे जन्नत जो रब वाइदो कयो आहे उहो अल्लाह पाक पंहिंजो वाइदो तव्हां सां पाड़ींदो। कुरान शरीफ जी ॿी आयत आहे जंहिंमें अल्लाह ताला फरमायो आहे अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे वाइदे जी मुखालफत कोन कंदो आहे जेकॾहिं बानन सां रब जन्नत जो वाइदो फरमायो आहे त पक ॼाण अल्लाह जा मलाइक जेका ख़ुशख़बरी खणी अची चवनि था तव्हां सां जन्नत जो वाइदो आहे ऐं अल्लाह असांखे मोकिलियो आहे तव्हांखे जन्नत जी मुबारक हुजे यकीन ॼाणो त उहे बाना हिन दुनिया में ई जन्नत जा हक़दार बणिजी वेंदा आहिनि ऐं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो वाइदो सचो आहे उन्हनि ख़ुदा जे बाननि खे जन्नत ज़रूर मिलंदी। हक़ चार यार या अली अल मुर्तज़ा अज़ीज़ान गिरामी हाणे इनी आयत सगोरी जेका मूं तव्हांजे आॾो पढ़ी इन जी माना इन जाइ ते पूरी थी वई माना हुन जो तर्जुमो जेको मूं तव्हांखे ॿुधायो इन जाइ ते ख़तम आहे। हाणे ॾिसणो आहे उहे केर हल ऐं जन चयो आहे त अल्लाह असांजो रब आहे ऐं वरी उन ते साबित कदम रहिया पोइ उन्हनि खे ख़ुदा ताला हिन दुनिया में मलाइक मोकिले जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी ऐं रब्बुल आलमीन उनखे ईअं बि फरमायो त तव्हां कंहिंजो ख़ौफ़ गम न कजो मां अल्लाह जेको तव्हां सां जन्नत जो वाइदो कयो आहे सो पाड़े तव्हांखे हाणे साईं मुबारकबादी ॾियां थो। उहे केर हल उहे केर बाना हल हर हिक जी दावा आहे त असीं बि अल्लाह जा बाना आहियूं पर यार क़ुरान करीम जे हिन आयत मुबारका जे रोशनीअ में अहिड़ा अल्लाह जा बाना त तमामु घणा आहिनि पर अॼु असां उन्हीअ जो बयान कंदासीं जंहिंजी अॼु तारीख़ आहे यारहीं वारो सोणो अब्दुल कादिर जीलानी। हिन आयत करीमा जो जेकॾहिं मिसदाक आहे हिन आयत करीमा जो जेकॾहिं को तफ़सीर आहे हिन आयत करीमा बोजा दोस्त जंहिंजे मथां सची अचे थी उन अल्लाह जे बाननि मज़ा हिकिड़ी हस्ती पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी आहे जंहिं अल्लाह जो नालो इस्तिक़ामत सां अहिड़ो त वरितो जो दुनिया जा शहनशाह हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे दर ते झुकंदा हुआ। मुझा दोस्तों कहीं भी कह अमीर वट कौन वया कहीं भी कह जी खुशामद कान फरमायो मुराद हिकिड़े किताब में पढ़ियो आहे त हिकिड़ो वक्त जो बादशाह हुआ मुझा दोस्तों अज़ीज़ो अब्बासी खलीफो आहे बगदाद में उनजी हुकूमत आहे उन खलीफे बादशाह हजरत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे महफिल में हाज़िरी ॾिनी आहे पाण सां नौकर चाकर वठी आयो अॼुकल्ह त कागज़ जो दौर आहे ॿारनि खे विहारियो मौलवी साहब टाइम ॾिनो आहे 10 बजे ताईं मां 10 बजे ख़त्म कंदो सावा ख़्याल सां वेहो न न रहिजी राति न बस 10 तवज्जो कयो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ अब्बासी खलीफो पाण सां नौकर चाकर वठी हजरत पीरान पीर जी ज़ियारत लाइ आयो आहे रुगो ज़ियारत लाइ कोन आयो पाण सां चम जूं थेलियूं
पैसन जूं भरे पीरान पीर जे आड़ो अची नज़रानो रखियई। उन्हीं जमाने में नोट कोन हूंदा हा, उन्हीं जमाने में रोक हूंदा हा। रोक उहे रोकन जूं थेलियूं भरबियूं हूं। उनखे मुंहिंजा दोस्त थेला भरे हज़रत गौस पाक जी ख़िदमत 10 थेला हा जेके सोन चांदी ऐं ॾोकड़नि जा भरे पीरान पीर जे आॾो अची रखियई। हज़रत गौस आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला उनखे हथ मिलाए विहारियो आ। पाण फरमाइनि था छा खणी आयो आ? सही अवां जे लाइ नज़रानो आ। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था वापसि खणी वञ, असांखे तुंहिंजे नज़राने जी ज़रूरत कान्हेगा। वक्त जो बादशाह असां त अछनि कपड़नि वारे वॾेरे जो बि ख्याल कंदा आहियूं। हे वीचारो सणभो माण्हू आहे, कुझु मिड़ई आंड्रो सणभो कराईंदो। चओ सुभान अल्लाह। सणभो आहे, हिन जी कुझु ख़ुशामद कजे त मिड़ई कुझु न कुझु हे ॻड़ंदो। सुभान अल्लाह। वाह सोना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी तो ता कुर्बान वञा जो वक्त जे बादशाह खे चवे तो खण। उन चयोसीं क़िबला क़बूल पयो, महिरबानी कयो कबूल फरमायो। पाण फरमायो न खण। 2 दफ़ा 3 दफ़ा फरमायो न पियो खणे, मिंथो पियो करे कबूल फरमायो। पाण फौरन हिकिड़े हथ में हिकिड़ो थेलो खयऊं, ॿिए हथ में ॿियो थेलो खणी हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला खे ज़ोर जो ॾिनो त उन थेलनि मां पैसनि वारनि थेलनि मां रत वहण लॻो आहे, खून वञी ज़मीन ते किरियो आहे। हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था जेकॾहिं तूं आले रसूल न हुजी हा, अब्बासी माना हज़रत अब्बास जी औलाद आहे, नबी करीम जो बच्चो, नबी पाक जे चाचे जी औलाद आहे। जेकॾहिं तूं अब्बासी न हुजी हा त मां हिन रत खे एतिरो वहाया हा जो दरिया करे तुंहिंजे महल ताईं वञी पहुचे हा। तूं माण्हू जो रत चूसे, ॾोकड़ गॾु कया आहिनि, ख़ुदा जे ख़ल्क़ जो रत चूसे, पैसा गॾु कया थी। तोखे शर्म अचणु खपे। वरी मां अब्दुल कादिर जीलानी जे आॾो ये पैसा खणी तो अची पियो, तुंहिंजे ॾोकड़नि जी ज़रूरत कान्हे का। खण न त मां हिन मां रत जो दरिया वहाए तुंहिंजे महल ताईं पहुचाए छॾींदोसां। सभई चओ सुभान अल्लाह। अबा कॾहिं ॾोकड़नि मां पैसनि मां रत निकिती आहे? अवा नोट निपूड़ियो, रोक निपूड़ियो, रत कान निकिरंदी। पर या हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला जी अज़ीम करामत ही जो दुनिया खे ॾेखारियऊं त उहा मिल्कियत, हो दौलत, हो माल जेको तो हराम जो गॾु कयो आहे ऐं माण्हुनि जो रत चूसे तो पैसा गॾु कया आहिनि, इहे ज़ाहिर में बि मां तोखे ॾेखारियां थो ॾोकड़ न आहिनि, खून आहे। को बि दुनिया जो माण्हू ॾेखारे कोन सघे थो, जे ॾेखारे थो त दिलबर दस्तगीर ॾेखारे थो। खलीफे के हिकिड़ा पगर लहनि पिया, ॿिया चढ़नि पिया। चई क़िबला मूं तौबा कई, चई पर खण, फौरन खण, जल्दी खण, असांखे न तुंहिंजे दौलत जी ज़रूरत ई कान्हे का। अल्लाह पाक असांखे उहो खज़ानो अता फरमायो आहे जो क़यामत ताईं ख़र्च कयो त खुटण वारो कोन्हे को। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह इनी गाल ते अमल कयो। इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू, जन चयो त रब असांजो अल्लाह आहे ऐं उन जे मथां साबित कदम रहिया। अल्लाह पाक जी ज़ात उन्हनि खे मलाइक मोकिले ख़ुशख़बरी ॾींदो आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे जेकॾहिं पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे
पाक जिंदगी ते तवा मुतालो करे गौर कयो त तवा जो अकुल हैरान थी वेंदो। जमदे जामा अम्मा जे पेटा जाओ त वली वा। रमजान जे महीने में मुंहिंजा दोस्त आया हन त रोज़ो रखन था पिया। मां जे झोलीअ में बधड़न में आ त रोज़ा रखे थो पियो। पर इन जे बावजूद जॾहिं जवान थियो आ त पीरान पीर पंहिंजी जिंदगी मुबारक में सोमहणीअ जे निमाज़ सां फजर जी निमाज़ 40 साल पढ़ी आ। घणा साल? खुली खुली ॻाल्हायो, खुली ॻाल्हायो। इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में मां सम्झाया त 40 साल सोमहणी जे वुज़ू सां कीअं, माना जेका हीअ निमाज़ हाणे सांझी सोमहणी वारी, इन जे लाइ पीरान पीर वुज़ू कयो ऐं वुज़ू करे निमाज़ पढ़ियऊं। निमाज़ पढ़ी वेही रहिया ऐं सारी रात अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारींदा रहिया। पासो कोन वरायऊं, निंड कोन फरमायऊं। बिटाई साहब चवंदा निंड्रू निभागन खे ओ भाला अचल से कीअं पिरी पसंद जो प्यास बिस्तरे सां। जेके बिस्तरे सां प्यार कंदा, सुम्हण सां प्यार कंदा, उनखे पिरी कॾहिं कोन मिलंदो। ऐं जेको जागी जागी मुंहिंजा दोस्त पंहिंजे रब जो ज़िक्र कंदो आहे, इबादत कंदो आहे, अल्लाह खे यादि कंदो आहे, रब करीम उन जो वॾो मक़ाम फरमाईंदो आहे। एतिरे क़दुर जो गौस पाक रहमतुल्लाह अलैह 40 साल रातनि जा उन सोमहणीअ जे वुज़ूअ सां फजर जी निमाज़ पढ़ियाऊं। जोर सां सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। अवां थोरो गौर कयो, थोरो तवज्जो कयो। अवां जे दिमाग़ में इहा ॻाल्हि अचे थी त हिकु ॾिहाड़ो त माण्हू करे सघे थो, 2 ॾिहाड़ा बि करे सघे थो, हफ़्तो खन बि करे सघे थो, भला ड्रेग में ड्रेग त महीनो करे सघे थो पियो। पर 40 साल सुभान अल्लाह, 40 साल रातनि जा अहिड़ी इस्तिक़ामत ॾेखारियईं जो गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु 40 साल उन वुज़ूअ सां जाॻंदा रहिया ऐं फजर जी निमाज़ अदा फरमाईंदा रहिया। सौ सिधो क़ुरान करीम जे आयत जो तफ़सीर आहे। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू, बेशक जन चयो त रब असांजो अल्लाह आ, वरी उन्हीअ जे मथां साबित क़दम बि रहिया। मां तो चवां दुनिया जे तख़्ते ते अहिड़ो मिसाल मुश्किल आहे जहिड़ो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह क़ाइम करे ॾेखारियो। जंहिंजी इहा इस्तिक़ामत हुजे, हिकु ॾींहुं न, हिकु महीनो न, हिकु साल न, 40 साल रातनि जा अल्लाह पाक जे इबादत में इहालाक पाण ॼमंदे ई ॼाम आहे। बेटा साहब चवंदो आहे भली जायूं माहिरूं संदियूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल, बाक़ी ॿियनि वेचारनि त ओ जाॻा वॼाया कया। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह दुनिया जे तख़्ते ते आया आहिनि त विलायत जो ताज पायूं आया आहिनि। ऐं हज़रत गौस पाक जे अचण खां अॻु में जेके चोटीअ जा मशहूर वली हुआ, उहे ख़ुशख़बरी ॾींदा विया त हिकिड़ो जवान अचे थो। मशहूर आहे ख्वाजा अबुल वफा, मशहूर वली हो बगदाद में, ऐं वॾो चोटी जो वलीउल्लाह हो। 90 साल जी उम्र जो आहे, पोढ़ो आहे। हिकिड़े ॾिहाड़े उन पंहिंजा मुरीद गॾु कया। उन पंहिंजे मुरीदनि खे चवणु लॻो अबा अवां मूंखे कीअं था भायो, चइसि तूं असांजो कामिल मुर्शिद आहे, जंहिं बि तुंहिंजी बैयत कई आहे अहिड़ो त पीर आहे जंहिं बि तोसां हथ हथ में मिलायो आहे, उनजी किस्मत खुली आहे। उनखे हिन ज़ाहिरी अखियुनि सां रसूलुल्लाह जो दीदार थियो आहे। जंहिं
बि अव्हां जी बैयत कई, उन अव्हां जे बैयत जी बरकत जो नतीजो हो तो हुनखे रसूलुल्लाह जो दीदार थियो आहे। असां सभई खुशकिस्मत आहियूं जो तो जहिड़ो असांखे पीर मिलियो आहे। हज़रत ख्वाजा अबुल वफा फरमाए था, आओ अव्हां वाकई खुशकिस्मत आहियो जो मुंहिंजे सिलसिले में दाख़िल थिया आहियो, पर मां तव्हांखे वसियत कयां थो, मां जहान छॾण वारो आहियां। जॾहिं मां दुनिया मां हलियो वञा त बगदाद मां अब्दुल कादिर जीलानी ईंदो, सभई उन जा मुरीद बणी वञो। या अली अल मुर्तज़ा हमद सगीर हमद सगीर हमद सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका ॿियो हिकिड़ो ख़ुदा जो वली आहे, उहो बि बगदाद में रहंदो आहे, ख्वाजा अबुल मदियन। चओ सुभान अल्लाह। उन ख्वाजा अबुल मदियन खां हिकिड़े बुज़ुर्ग पुछो आहे, तूं आलिम बि आहीं, आरफ बि आहीं, वली बि आहीं, तोखे अल्लाह पाक वॾी मक़बूलियत अता फरमाई आहे। असां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे, चई कहिड़ी? चई बगदाद में हिकिड़े नौजवान हजरत अब्दुल कादिर जीलानी दावा फरमाइया, कदमी हाज़िही अला रकबत कुल वलीयन लिल्लाह। नवी नई तव्हांखे ॻाल्हि तो ॿुधायां, नई अॻे मूं तव्हांखे कान ॿुधाई आहे। असां वटि जेके बि किताब आहिनि न हिन हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में, उनमें लिखियल आहे त कदमी हाज़िही अला रकबत कुल वलीयिल्लाह। वलीयिल्लाह वली मुज़ाफ़ा ऐं अल्लाह उन जो पुठियां वरी मुज़ाफ़ इलैहि आहे वलीयुल्लाह। छा चइबो आहे? चओ ज़ोर सां चओ, खुली खुली चओ। पर मुंहिंजा दोस्तो जेका नई ॻाल्हि आहे सा ही आहे, मिस्र जो तमाम वॾो आलिम आहे, अञा बि ज़िंदा ख्वाजा अबुल खालिद हुन जो नालो आहे, जंहिं ताज़ो ताज़ो हज़रत पीरान पीर जो तफ़सीर हथ करे छपरायो आहे। अॼु ताईं असां ज़िंदगीअ में गौसल आज़म जो तफ़सीर ॾिठो कोन हो, पर उन ख्वाजा साहब अलाए किथां तुर्कीअ मां, हिंदुस्तान मां, शाम मां, मिस्र मां, मुख़्तलिफ़ पुराणनि लेबरनि मां गौस पाक जे तफ़सीर जूं फोटू कापियूं गॾु करे उहो समूरो छपरायो आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन फ़क़ीर के भी साल खन थी वियो आहे जो मिलियो आहे। कदमी हाज़िही अला रकबत कुल वलीयिल्लाह। ईअं नाहे, पीरान पीर चयो हो कदमी हाज़िही रकबत अला कुल वलीयिन लिल्लाह। हाणे ॿई मानाऊं तव्हांखे सेखारियां ऐं ॿुधायां। जेको असां वटि मशहूर आहे उहा बि माना ॿुधो, ऐं जेका अरब मुल्क में मशहूर आहे उहा बि ॿुधो। तव्हां ते फ़ैसिलो पोइ तव्हां ते आहे त तव्हांखे सुठी कहिड़ी थी लॻे। पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। असां वटि जेका मशहूर आहे उहा हीअ ॻाल्हि आहे त हर वलीअ ते मुंहिंजो कदम आहे, हर वलीउल्लाह ते मुंहिंजो। सभई चओ भला। जेके मञींदासीं चवंदा, जेके मुनकिर हूंदासीं चुप कयो वेठा हूंदा। हर वलीउल्लाह ते मुंहिंजो। इहा आहे असां वारे मुल्क जी इबारत।
पर जेके अरब दुनिया में आ उहा ही आ त कदमी हाज़िही अला रकबत कुल वलीइन लिल्लाह, हर वलीयत मां अब्दुल कादिर जीलानी जो जेको कदम आ सो अल्लाह जे रज़ा जे वास्ते आ। वलीयन लिल्लाह, वलीउल्लाह है ना, वलीयन लिल्लाह है माना ही जेको मुझो कदम आ सो खुदा जे रज़ा जे ख़ातिर आ। माण्हुनि पुछो पीरान पीर कीअं भला लिल्लाह है, खुदा जे वास्ते कीअं? पाण फरमाइनि था मूं ऐलान कोन कयो आ, मूंखे मिठे रब चयो आ तॾहिं मूं ऐलान फरमायो आ। मां खुदा जे मर्ज़ीअ सां ऐलान थो कयां, अल्लाह पाक जो फरमान आ, उन रब्बुल आलमीन जे फरमान तात मां चवां थो त मुंहिंजो कदम खुदा पाक जे रज़ा जे ख़ातिर कुल वलीयत आ। हाणे तव्हांखे माना सुठी कहिड़ी थी लॻे, पहिरीं या पोई? ॾाढे चओ, ॾाढे चओ। हकीकत भी आहे उन्हीं नहरुल कादरिया वारे बुजुर्ग जेको हवालो ॾिनो आहे, इहा ई सही रिवायत आहे। हाणे इन्हीअ में उन्हीं ख्वाजा अबुल मदियन खां पुछो थो वञे, ऐं ख्वाजा अबुल मदियन इहा जेका पीरान पीर दावा कई आहे इहा केतिरे क़दुरु सही आहे? इहा केतिरे क़दुरु सही आहे? अल्लाह जे वलीअ खां था पुछनि वलीअ जी ॻाल्हि। अबा वलीअ जी ॿोली केरु ॼाणंदो? चओ वली। आलिम जी ॿोली केरु ॼाणंदो? आलिम ॼाणंदो। चोर जी ॿोली केरु ॼाणंदो? चोर ई ॼाणंदो। त मुंहिंजा दोस्त ख़ुदा जे वलीअ जी ॿोली खे ख़ुदा जो वली बि सम्झी सघे थो। ख्वाजा अबुल मदियन फरमाए तुंहिंजो छा चवणु आहे? कि मुंहिंजो इहो चवणु आहे त कीअं थो थी सघे जो पीरान पीर सॼे जहान जे वलीअनि ते कदम वारो हुजे? ख्वाजा अबुल मदियन फरमाए थो अबा जेकॾहिं मुंहिंजो मसइलो हुजे हा ॻाल्हि न कयां हा, कंहिं ॿिए जो मसइलो हुजे हा ॻाल्हि कान कयां हा, पर तो गौस पाक पीरान पीर जे इन कदम वारी ॻाल्हि ते एतराज़ कयो आहे त जेकॾहिं आओ त मां तोखे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर चई ॿुधायां। छा थो ॿुधाई? चई रूहानियत वारे जहान में अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालहू जा मलाइका हाज़िर थिया। उन महफ़िल जी सदारत मदीने वारे मोहम्मद करीम जी हुई। हुजूर करीम सदर मजलिस हुआ। अल्लाह जा मलाइका खुदा पाक जी दरबार मां हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे लाइ अर्शे मुअल्ला तां रूहानी ऐं नूरानी वॻा वेस खणी आया। उनमें ताज नूरानी भी हुयो, उनमें हज़रत पीरान पीर जे लाइ जन्नती लिबास भी हुयो। उन्हनि अल्लाह जे मलाइकनि की महबूब मदीने वारे खे चयो, ओ सोना प्यारा महबूब नबी, अल्लाह पाक असांखे तोॾे मोकिलियो आहे ऐं तूं पंहिंजे फर्ज़ंद हज़रत अब्दुल कादिर जीलानी खे चओ त तूं मुंहिंजे मौजूदगी में ऐलान कर कदमी हाज़िही अला रकबत कुल वलीइन लिल्लाह। सो अदा महबूब मदीने वारे सारी जहान जा वली गॾु फरमाया हा। उन वलियन जे सिदारत रसूलुल्लाह कई हुई। मलाइक अर्शन तां वॻा खणी आया हा। अल्लाह जे पैगाम सां महबूब पंहिंजे बचड़े हज़रत पीरान पीर खे रूहानियत वारे जहान में ऐलान करायो हो। हाणे जेकॾहिं मूंखां पुछी थो त अब्दुल कादिर जीलानी जो पंहिंजो रब जे तरफ खां ऐलान आ, पर सिदारत मुहम्मद रसूलुल्लाह जी हुई। उन सिदारत में पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी ऐलान फरमायो आ। ऐं इहो बि तोखे ॿुधायां त जेके ख़ुदा जा वली दुनिया जे तख़्ते ते ॼमियल हा, मौजूद हुया, ज़िंदा हुया, उहे त आया, पर जेके जान छॾे क़ब्रुनि में विया हा उन्हनि जा रूह भी हाज़िर थिया हा, पर जेके अञा पैदा ई कोन थिया, क़यामत ताईं वलायत जो सिलसिलो हलंदो रहंदो।
अल्लाह पाक क़यामत ताईं पैदा थियण वारनि वलियनि जा रूह बि गॾु करे पीरान पीर जे आॾो हाज़िर कया हा ऐं उन्हनि सभिनी जे मौजूदगीअ में हज़रत अब्दुल कादिर जीलानी ऐलान फरमायो हो त अल्लाह पाक जे तरफ़ खां मां ऐलान कयां थो त मुंहिंजो क़दम कुल वलीउल्लाह ते आ। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली चो सल्लल्लाहु हीअ ॻाल्हि गौर करण जहिड़ी आहे। कहिड़ी? जेके मौजूद हा उहे बि वली आया। चओ सुभान अल्लाह। जेके मौजूद हा उहे बि आया ऐं जेके आलम ममाती में हुया उहे बि आया, पर जेके अञा पैदा ई कोन थिया आहिनि तक़दीर में उन वलियनि जी लिस्ट लिखी पई आहे, उन्हनि जा रूह अल्लाह पाक ख़ल्क़िया उहे बि सभई हाज़िर थिया। पर जेके मौजूद वली आहे उन्हनि जो बि 300 अल्लाह जे वलियनि जो तादाद हो। जमल पीरान पीर रहमतुल्लाह अलैह इहो ऐलान फरमायो, उन 300 वलियन पंहिंजा गर्दन झुकाया ऐं गर्दन झुकाए चवण लॻा इहो फ़ैसिलो छो न मञूं जेको फ़ैसिलो रसूलुल्लाह जे सिदारत में थी रहियो आहे। या रसूल अल्लाह हक़ चार यार, हक़ चार यार। या दस्तगीर रहमतुल्लाह, या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अज़ीज़, इन मां अंदाज़ो लगायो उन्हीं माण्हू जो कहिड़ो हाल थींदो जेको हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कदम शरीफ़ जो इनकार करे। मुंहिंजा दोस्त, जेको मुस्तफ़ा करीम जी सिदारत में फ़ैसिलो थिए ऐं उन्हीं फ़ैसिले खे हिकिड़ो लूसी न मञे त उन न मञण वारे जो पंहिंजो खानो ख़राब थी वेंदो ऐं जेको मञीदो सो मुस्तफ़ा जे सदके सदाईं आबाद ऐं शाद। उनजो ख़ुदा तबारक व तआला वॾो मक़ाम फरमायो आहे। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ऐं तमाम औलियाए कामिलीन इहा ॻाल्हि क़बूल फरमाई आहे ऐं सभिनी अल्लाह जे वलियनि जी इहा फ़तवा आहे। पाण फरमाइनि था उन्हीं महफ़िल में इत्तिफ़ाक़ सां ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी मौजूद कोन हो। वो किथे हो? चओ अजमेर में। किथे हो? ॾाढे चओ किथे? बगदाद, किथे अजमेर शरीफा। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, अजमेर ऐं बगदाद हज़ारनि मेलनि जो मुफ़ासिलो आहे, पर जमल हज़रत अब्दुल कादिर जीलानी इहो हुक्म फरमाए ऐलान कयो आहे उन टाइम ते ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे इलाइक़े में इबादत में मसरूफ़ आहे। ख़लीफ़ा चारई तरफ़ वेठा आहिनि। ओचितो ओचितो पीरान पीर जे ऐलान वारे टाइम ते होॾे बगदाद में ऐलान थियो, हिते अजमेर शरीफ़ में ओचितो हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन पंहिंजो कंधु झुकायो ऐं कंधु झुकाए चवण लॻो बल अला ऐनी व अला रासी। इन जी माना इहा आहे त मुंहिंजे अखियुनि ते, मुंहिंजे मथे ते, मुंहिंजे चओ मुंहिंजे ॾाढे मुंहिंजे ऐं मुंहिंजे मथे ते। जमल पाण इहे लफ़्ज़ चयाऊं त मुरीदनि चयोसीं छा था चओ? असां त कुझु कोन था ॿुधूं पिया, अवां चओ था मुंहिंजे अखियुनि ते, मुंहिंजे मथे ते। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती फरमाइनि था बा हाणे हाणे बगदाद जे शहर में
हजरत अब्दुल कादिर जीलानी ऐलान फरमायो वा तक़दमी हाज़िही अला रक़बत कुल्ल वलीइन लिल्लाह। ऐं मां ॾिसां पियो उन्ही महफ़िल जी सदारत रसूलुल्लाह करे रहियो आहे ऐं ऐलान मुस्तफ़ा जे हाज़िरी में थी रहियो आहे त मुंहिंजो कदम कुल वलीअ जे कंध ते आहे। पर मां हितां अजमेर मां पीरान पीर खे चई थो ॿुधायां त ॿियनि जे कंध ते पर मुंहिंजे अखियुनि ते, ॿियनि जे कंध ते पर मुंहिंजे मथे ते, ॿियनि जे कंधनि ते आ पर मां अली मां तव्हांजे लाइ क़बूल थो फरमायां त अल्लाह पाक जा वली जेको रसूलुल्लाह जे सिदारत में फ़ैसिलो थींदो आहे उनखे सॼो जहान क़बूल कंदो आहे। मां बि क़बूल करे चवां थो तव्हांजो कदम मुंहिंजे कंध ते न पर मुंहिंजे अखियुनि ते। या रसूल अल्लाह आप चार यार या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह, या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। मुझा दोस्तों अजीजो उन्हीं ज़माने में जेके भी वली होंदा हा हालांकि हिकिड़ो कानून आ अल मुआसिरत तूजिबुल मुनाफिरत। हिकिड़ो पहाको अरबी जो पर सचो आ। अल मुआसिरत तूजिबुल मुनाफिरत माना जेके हिकिड़े ज़माने में हूंदा हन 10 मौलवी हिकिड़े ज़माने में हूंदा बशर्ते के सालिह नेक बाना हूंदा त न, बाक़ी जेके नफ्स परस्त हूंदा त 10 ई पाण में विढ़ियल हूंदा। छो त हम असरी जेका आहे हिकु ज़मानो जेको आहे उहो नफ़रतूं पैदा कराईंदो आहे। हू छो वधियो, हू छो वधियो, हुनखे माण्हू चाहिनि था, मूंखे छो नथा चाहिनि। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे ज़ालिका फ़ज़्लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम। अल्लाह से चवंदो आहे जेकॾहिं कंहिंखे का मक़बूलियत मिलंदी आहे उन मौलवीअ जे हथ में कान्हे कायो अल्लाह जो फज़ल आहे जंहिंखे अता फरमाए। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंखे को असां वांगुरु को असांखे जीअं केरु कोन थो सुञाणे, असांखे को खंघे ई कोन थो, सुञाणण वारो कोन्हे को, किथां वञूं था त को सलाम करण वारो कोन्हे। हिकिड़ा उहे आहिनि वरी ॿिया उहे माण्हू आहिनि जंहिंजे लाइ माण्हू दगनि ते अखियूं विछाईंदा आहिनि, चवंदा आहिनि अची जे हेकार मूं सारींदे सुपरी पेरे विछाया पिबड़ियूं हंध विछाया वार पो साजन सब जमा रहूं द गोली थी द गुज़ारिया। अदा जेकॾहिं असांखे मक़बूलियत नाहे इन में बि अल्लाह जी मर्ज़ी आहे, पर जेकॾहिं कंहिंखे अल्लाह पाक मक़बूल बणाए थो त बि अल्लाह जी मर्ज़ी आहे। चओ कंहिंजी मर्ज़ी आहे इन में नफ़रत जी कहिड़ी ज़रूरत आहे जो असां नफ़रत कयूं। हण भेणा हू छो वधियो, हण भेणा हुनजो छो एतिरो नालो आहे। हसद जी ज़रूरत ई कान्हे मुंहिंजा भाउ अज़ीज़। उन्ही अल्लाह जेकॾहिं कंहिंखे इज़त ॾिनी आहे त रब खे चओ छो ॾिनी थी। जेकॾहिं तुंहिंजी एतिरी रहाई आहे त ॾे अल्लाह खे मयार, पर कंहिंखे ताक़त ई कान्हे जेको मयार ॾेई सघे। रब जी मर्ज़ी आहे जीअं वणेसि तीअं फरमाए। त हम असरी हिकु ज़माने जो हुजणु नफ़रतूं पैदा कंदो आहे, पर कुर्बान वञा गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह ज़माने में लखे वली हा। चओ सुभान अल्लाह, खुली खुली चो घणा वली हा, लखे वली हा, लखे औलिया हा, लखे आलिम हा। हिकिड़े बदबख्त खां सवाइ ॿियनि सभिनी गौस पाक जे आॾो कर्द न झुकाया ऐं उहो पाण खे वली सॾाईंदो हो। हुनजा हज़ारे मुरीद हा। पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॿुधायूं सही फलाणो जेको आहे उहो अव्हां जे कदम खे क़बूल नथो फरमाए। पाण फरमायो मुंहिंजो त कदम आहे ई कोन को, न को मुंहिंजो फ़ैसिलो आहे। इहो फ़ैसिलो अल्लाह पाक जी कुदरत सां थियो आहे ऐं रसूलुल्लाह जी सदारत में थियो आहे। कंहिंजी सदारत में थियो आहे?
रसूलुल्लाह जे सिदारत पाक में थियो आहे। हाणे जेकॾहिं को इन फ़ैसिले खे क़बूल नथो करे त गोया रसूलुल्लाह जे फ़ैसिले जो इनकार थो करे। यादि रखो इन मुंहिंजे कदम जो इनकार न कयो आहे, इन ख़ुदा जे हबीब जे फ़ैसिले जो इनकार कयो आहे। ऐं मुंहिंजी ज़ुबान तव्हांखे चई थी छॾे त इन शख़्स जे मथां ख़नज़ीरनि जा कदम ईंदा। जंहिंजो नालो वठंदे असांखे शर्म ईंदो आहे त न वठजे, पर मजबूरी ॿुधाइणो पवंदो आहे। पाण फरमाइनि था मुंहिंजे कदम जो इनकार थो करे, पर इन जे कुल्हे ते ख़नज़ीरनि जा कदम ईंदा। माण्हू डिॼी विया कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। हिकिड़े विहारे उहो शख़्स रस्ते सां वञी रहियो आहे, पुठियां वॾी जमात ख़लीफ़ा ख़ुलफ़ा, चओ सुभान अल्लाह। पीर कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी। हिकिड़े विहारे उहो शख़्स रस्ते सां वञी रहियो आहे, पुठियां वॾी जमात ख़लीफ़ा ख़ुलफ़ा, चओ सुभान अल्लाह। पीर जे पुठियां ज़िक्र फ़िक्र कंदा विया पे, अल्लाह अल्लाह कंदा वे। अॻ में पीर आहे, पुठियां जमात आहे। हिकिड़े ॻोठ मां अची लंघियो आहे, इत्तिफ़ाक़ सां उहो ईसाइनि जो ॻोठ हो। ॻोठ जे ॿाहिरां खूह हो, खूह ते औरतूं पाणीअ जा दिला भरे रहियूं हुयूं। उन बुज़ुर्ग जी ज़ाहिरी दरवेश जी उन औरतुनि मां हिकिड़ी औरत ते जमल नज़र पई आहे त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हुन पंहिंजो ईमान खसाए छॾियो, शैतान हुन ते हमलो कयो। नतीजो इहो थियो जो पंहिंजे मुरीदनि खे चई तव्हां वापसि हलिया वञो, मां तव्हांजो मुर्शिद हुयुसि, पर मुंहिंजो मुर्शिद इहा माई आहे जेका दिला भरियूं घर ॾे वञी रही आहे। मुंहिंजी दिलि फुरे वई आहे, मुंहिंजी दिलि खे मूंखां फुरे वई आहे, धाड़ो हणी वई आहे। मुरीदनि घणो ई सम्झायो, सही तूं वॾो पीर आहे, हेॾो तुंहिंजो नालो आहे, महिरबानी कर। चई न न कुझु बि कोन कंदुसि, मिलिया जे इश्क बाज़ीअ में ॿ टे पादर त छा थी पियो। पादर खाईंदुसि पर इन जे घर वेंदुसि। मुरीदनि चवनि छा कयूं, पीर जो खानो ख़राब थी वियो, हे बेदीन थी वियो, ईसाई औरत जे कढ लॻी पियो आहे। मुरीद वीचारा हथ मले वेही रहिया। अल्लाह पाक जो शान ही उन औरत जे दर ते वञी पहुतो। माई दिला खणी घर में वई, हिन ॿाहिरां कड़ो खड़कायो, अंदरां हुन माई जो पीउ निकिरी आयो। कहिड़ो? फलाणो आहियां। छो आयो आहे? जी मां फलाणो माण्हू आहियां, मूंखे सुञाण, मुंहिंजो नालो मशहूर आहे, मुस्लमाननि जो तमामु वॾो पीर आहियां। कहिड़े कम सां आयो आहे? जे कम ॿियो कुझु कोन्हे, कोया तुंहिंजी धीउ अलाए भेण अलाए ज़ाल अलाए केरु आहे जेका खूह तां पाणी खणी हाणे आई आहे। उन चयो त या मुंहिंजी न्याणी आहे, जे महिरबानी करे मूंखे इन सां शादी कराए। उन दिलि में सोचियो त हा सौदो सस्तो आहे, हिकिड़े ॻाल्हि सां तोखे शादी कराईंदुसि। जे कहिड़े सां? चई ईसाई मज़हब क़बूल कर त शादी करायां। पीरान पीर जो पिटियल हो न वाह, उन पीरान पीर जे पिटियल जो मां मज़हब इस्लाम तां बि हथ खयो, मुर्तद थिया थो, काफ़र थिया थो, तुंहिंजो ईसाई मज़हब क़बूल कयां थो, पर मूंखे शादी कराए। हली आ घर वठी वियो, हुनखे मानी बानी खाराई, ज़ाल सां सलाह कई त वॾो मुस्लमाननि जो पीर उखारियो तसे। न्याणी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जे हे असांजे मज़हब में अचे थो त असांजी कामयाबी आहे। माई सियाणी ही, उन चयो त जल्दी हाओ कान कबी, हिनखे आज़मायूं त पक्को बेईमान आहे या कचो बेईमान आहे। सुभान अल्लाह कंदा रहो। छा कयोसि? आज़मायूंसि त पक्को बेईमान आहे या कचो आहे। माई चयो
मुर्स खे मुर्स चो कीअं आज़माइबो कि मां थी ॻाल्हायांसि कि ॻाल्हि ॿुध मां इन छोकिरी जी माउ आहियां इन जे पीउ तोसां जल्दी हाओ कई आहे पर जेसीं ताईं मां पंहिंजे न्याणीअ खां हाओ न कराईंदसि तोसां क़बूल कान शादी कंदी हाणे जेकॾहिं मूंखे मुतमइन करी त 12 महीना असां सां रहो खा ऐं पीउ असां रोज़ानो खंज़ीर बकरनि वांगुरु चारींदा हो उहे खंज़ीरनि जा धण तूं वञी 4 वरी मोटाए आ पोइ जेकॾहिं 12 महीननि में असां तोखे पको ॾिठोसीं त पोइ शादी कराईंदासीं हुन चयो इहा बि ॻाल्हि क़बूल आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सुबुह जो हिनखे पाण बकरियूं मुस्लमान चारींदा हो ईसाई खंज़ीर चारींदा हुआ धन जा धन हिनखे कढी ॾींदा हुआ सॼो ॾींहुं लठ खणी झंग मां चारे शाम जो वापसि आणींदो हो पर जेकॾहिं का खंज़ीर जी सुवारी का भूंडण व्यामी झंग में पवंदी ही तो उनजे बच्चे के कुल्हे ते खणी ईंदो हो मुंहिंजे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी ॻाल्हि सची थी त जेको मुंहिंजो कदम न बर्दाश्त कंदो उनजे कुल्हे ते सूअर जा कदम ईंदा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह खुली चओ सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह पीरान पीर जे ज़बान मां निकिरी वियो हो त मुंहिंजे कदम जो इनकारी आहे मुंहिंजे कदम खे नथो मञे इन जे कुल्हे ते मुंहिंजे कदम खे गरो थो सम्झे इन जे कदम जे मथां इन जे कुल्हे जे मथां खंज़ीरनि जा कदम ईंदा उहा ॻाल्हि सची थी उहा सुवारी व्यामी पवे त हुन जो फर कुल्हे ते शाम जो कयो अचे पियो 2 जहान हुन जा हलिया विया 12 महीना इहो हाल रहियो हाणे चयो यार वाकई पको बेईमान आहे हाणे अचो त शादी करायूंसि शादी वारी रात हिन जी शादी पई थिए मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त मुंहिंजा अज़ीज़ उन्हनि जी रस्म कहिड़ी हुई पाण निकाह पढ़ंदा हूं ईजाबे क़बूल कराईंदा हूं शाहिद हूंदा हन वकील हूंदा हन क़बूल आ वरी मुड़स खां पुछबो आहे दुआऊं पढ़बियूं आहिनि ईसाइन जो रवाज इहो हो त उन बुरे जानवर जो खीर खणी ईंदा हुआ वटो भरे अधु कुंवार खे पीआरींदा हुआ ओबर कंदी हुई पोइ बाक़ी अधु वरी घोट खे पीआरींदा हुआ हाणे छोकिरी खां खीर पीआरे हिन ॾे खणी आया त तूं बि पी त तुंहिंजो निकाह थी वञे होॾां उन ऐन टाइम ते बगदाद जे शहर में पीरनि जे पीर ऐलान फरमायो आहे अॼु जेको बि मुंहिंजो दीदार कंदो सो जन्नती आहे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अॼु जेको बि मुंहिंजी ज़ियारत फरमाईंदो अॼु अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूंसां करम कयो आहे अॼु जेको बि मुंहिंजी ज़ियारत कंदो सो जन्नती आहे अची मुंहिंजा दोस्त ख़ल्क़ ज़ोर भरियो आहे सभई चवनि पिया त पीरान पीर जी ॻाल्हि सची आहे जन्नत मुफ़्त में थी मिले जेको पीरान पीर जो दीदार करे सो जन्नती आहे माण्हू जोक दर जोक अचण लॻा जमातुनि जूं जमातूं वॼण लॻियूं औस पाक माशाअल्लाह कुर्सी ते वेठा आहिनि माण्हू ज़ियारत पिया कनि सभई पिए चओ सुभान अल्लाह ऐं बार बार ऐलान थिए पियो अचो अचो अॼु जंहिं मुंहिंजी ज़ियारत कई सो जन्नती आहे उन्हीअ पलीत जो उहो जेको बेअदब हो हिकिड़ो मुरीद हो उते बगदाद में रहंदो हो माण्हुनि बि उन्ही खे चयो तूं बि हल चओ सुभान अल्लाह अली पीरान पीर जी ज़ियारत कर उन चयो त मां कोन हलंदुसि छो कोन हलंदे चई मूंखे ईमान आहे त अब्दुल कादिर जीलानीअ जो फरमान सचो आहे चओ चओ बुलंद आवाज़ सां अब्दुल कादिर जीलानी जो फरमान ॾाढे चुन था चओ ॾह थी विया बसि कयां छा ज़ोर सां चओ हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो फरमान सचो आहे पर मूंखे यकीन आहे त जेकॾहिं मां अॼु हलां ऐं पीरान पीर जो दीदार कयां त मूंखे पक सां जन्नत मिलंदी पर उहा जन्नत मुंहिंजे कहिड़े कम जी जो मूं वारो पीर बेईमान थी करे दोज़ख ॾे थो वञे पियो मां
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आहे अटो हारणो डिगरनि ते, तव्हां माण्हुनि खे क़दुरु आहे कोन को। ऐं पोड़ो माण्हू बीमार माण्हू अवां सॾु कयो था, मां अचां थो, तव्हांजी इहा मस्खरी हले पई। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन मुरीद छा चयो? गौस पाक जो फरमान सचो आ। चो फरमान सचो आ। जोर सां चओ, जोर सां चओ। पीरान पीर जो जंहिं बि दीदार कयो सो जन्नती आ। मां बि दीदार ते वञा त मां बि जन्नती बणिजी वेंदुसि, पर मां पाण खे जन्नती कोन थो बणाया जो मूं वारो पीर बेईमान थी रहियो आ, ईसाई थी वियो आ। उहो दोज़ख में वेंदो जंहिंखे मां पीर ठाहियो आ। मां बि उन्ही जे कॾ जे पीर खॾ में त मुरीद बि खॾ में। माण्हू डोड़ंदा विया, गौस पाक खे ॿुधायोसीं फलाणो माण्हू ईअं थो चवे पियो। हज़रत गौसल आज़म जीलानी जो रहमत जो दरियाओ जोश में अची वियो। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। पिताई साहब चवंदा चङा कन चङा इयूं मठायूं मठन जो वड़ जुड़ियो जहसी सो वड़ से कन। हज़रत पीरान पीर जो दरिया रहमत वारो जोश में आयो, पाण उथी बि रहिया। पाण फरमाइनि था त मुरीद हुजे त अहिड़ो हुजे जे हुन जो पीर खॾ में या त ही बि पुछां थो वञे, पर हे सचाईअ जे करे, हिन जे मुरीद जे करे, इन जे गुमराह पीर जो असां बि बेड़ो तारियूं था। अल्लाह या रसूल अल्लाह हक़ चार याद सगीर रहमतुल्लाह अलैह, याद सगीर। दोस्तो अजीजो, ऐन उन्ही टाइम ते हुन वटो खणी अञा मुंहं ते कोन चाढ़ियो आ। हेॾो बगदाद मां पीरान पीर रहमतुल्लाह अलैह वुज़ूअ जे पाणीअ जी लप भरे हीअ उछलाई आ। बसि उछलाईंदा विया त हुन जे मुंहं खे छंडा लॻा। 200 माइल परे हो, जीअं जो पाणी लॻंदो वियो त हुन जा ओला खुली पिया। ओला खुली उन कोजा वटे खे खणी उछलायई। ईसाइन खे चई यार मां भुलल हुसि, अॼु वरी बि मूंसां पीरान पीर भलाई कई आ। मां इनकार कयो हो त मुंहिंजे मथां कदम कोन्हे, पर तव्हांजी औरत खे मां पेशाब बि कोन कयां, इनखे थुक बि कोन हणा। मूंखे मुहम्मदी दीन क़बूल आ। बगदाद वञा तो कद झुकाया तो भली पीरान पीर कदम रखे। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार या अली अल-मुर्तज़ा या दस्तगीर रहमत। मालूम थियो तो गौस पाक वरी भी वड़ कंदो आ। छा कंदो आ? वरी भी वड़ कंदो आ, वरी भी भलायूं कंदो आ। हो गुमराह ऐं बेअदब थी चुको हो, पर हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह हुन जे मुरीद जी सदाकत ॾिसी हुन जे मुरीद जे सदके हुन गुमराह जो भी बेड़ो तारे छॾियो। असां त गुमराह कोन आहियूं, असांजा त ॿई हथ पीरान पीर जे दामन में आहिनि। जंहिंजा पीरान पीर जे दामन में हथनि सो ज़ोर सां सुभान अल्लाह चवे। गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जे दामन में असांजो हथ आ। उहो पीरन जो पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंखे ख़ुदा ताला उहा मक़बूलियत अता फरमाई आ जो क़यामत ताईं ख़ुदा जा वली थींदा रहंदा, पर जेको मक़ाम अब्दुल कादिर जीलानी खे सो कंहिंखे कोन मिलियो आ। अॼुकल्ह बि के हासिद साड़ोटा पैदा थी पिया आहिनि। पीरान पीर जो कदम बराबर हुयो,
पर उन्ही ज़माने वारनि ताईं हुयो, असांजे पीर ते बि कोन्हे। मां वरी चवंदो आहियां त हाओ 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 अब्दुर्रहीम खां पुछो त तव्हांखे ॿुधाए। पीरान पीर फरमायो त मुंहिंजो कदम कुल वलीअ ते आहे। कंहिं ते आहे? खुली खुली जो कुल कंहिं ते आहे? तूं थो चवीं मूं ते बि कोन्हे, मूं वारे पीर ते बि कोन्हे। हाओ पीरान पीर ईअं कोन चयो आहे त मुंहिंजो लूसन ते कदम आहे। छा चओ चओ छा? मुंहिंजो लूसीअ ते कदम ईअं कोन पीरान पीर फरमायो आहे। पीरान पीर फरमायो त मुंहिंजो वलीअ ते कदम आहे। जे तूं इनकारी आहे त शुक्र थियो जो साबित थिए त तूं वलीअनि जी जमात में कोन आहे, तूं लूसन जी जमात में आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हौसला त मुंहिंजो कदम कुल वलीअ ते आहे। चओ कंहिं ते आहे? कुल वलीअ ते आहे, लूसन ते कोन्हे। जेको इनकार थो करे उहो लूसी जी जमात में आहे। वलीअनि जी जमात वारो कॾहिं बि इनकार कोन कंदो। ओसे पाके ख़ुदा ताला वॾो मक़ाम अता फरमाए। ऐं कंहिंजे इनकार करण सां को फ़र्क़ु ॾाढे चओ फ़र्क़ु हेॾे ॾियारियो। सॼो जहान चवंदो आहे त सिज रोशन आहे। छा चवंदो आहे बाबा? ज़ोर सां चओ। चमड़ो चवंदो आहे त न सिज कारो आहे। पोइ सॼे जहान जी ॻाल्हि मंझि बि आहे चमड़े जी? न न चमड़े जी वठो। छो? चमड़ो आहे हुन जूं अखियूं। गर न बीनद बरोज़ शपर चिश्म, चिश्म ए आफ़ताब राच गुनाह। मौलाना शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, अंधो चमड़ो जे नथो ॾिसे त उन्ही में सिज जो ॾोह कोन्हे, को चमड़े जो ॾोह आहे। चमड़ो पाण अंधो आहे। जेको गौसल आज़म जीलानी जे शान खे नथो मञे उहो बि चमड़े वांगुरु अंधो आहे। पीरान पीर जो मुजादा शान सिज खां बि वधीक रोशन आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत पीरान पीर रहमतुल्लाह जो साहबजादो आहे, जंहिंजो नालो आहे हजरत अब्दुर रज़्ज़ाक़। छा नालो? हजरत अब्दुर रज़्ज़ाक़। वो फरमाए तो नी नहरुल क़ादरिया में मूं पढ़ियो आहे। वो ख्वाजा अब्दुल रज़्ज़ाक़ बौस पाक जो साहबजादो फरमाए थो त पीरीअ में आखिरी वक्त में असांजा बाबा साईं बीमार थी पिया, एतिरा बीमार थी पिया, एतिरा बीमार थी पिया जो असांजे ख्याल में त हाणे सकरात शुरू आहे। गशी जी हालत में हुया। हजरत अब्दुल रज़्ज़ाक़ फरमाए तो असां पुटनि खे पोटनि खे मुरीदनि खे गणतीअ वरायो। असां खां ज़ोरी रोवण वही वियो ऐं असां साईं जे ॿाहिरां खट जे ॿाहिरां वेठा हुआसीं। असां जूं अखियूं आलियूं हुयूं, असां पाण रोई रहिया हुआसीं त शायद बाबा साईं असां खां मोकिलाइण वारो आहे ऐं ज़ाहिर में सम्झो पिया त गशी आहे। पर जंहिंमहिल असां रोअण शुरू कयो त असांजे बाबे साईं ॻाल्हाइण शुरू फरमायो। पाण फरमो ला तबकू अलैया इन्नी ला अमूतो, मुझे मथा रोवो न, मां मरा कोन थो, अञा मां जेरो आहियां। मुंहिंजे पुटीअ में, मुंहिंजे पुठीअ में यहया मौजूद आहे, उहो ॼमंदो, उन खां पोइ मुंहिंजी वफ़ात थींदी। हजरत ख्वाजा अब्दुल रज़्ज़ाक़ फरमाए तो असांखे सम्झ में ॻाल्हि न आई, अलाए गशी जी हालत में छा था चवनि पिया। इन्नी ला अमूत, मां मरा कोन थो, ला तबकू अलैया, मूंते रोवो न, मुंहिंजे पुठीअ में मुंहिंजो यहया मौजूद आहे, उहो ईंदो पोइ जहान छॾींदुसि। असांखे उन टाइम ते त ख़बर कान पई, पर पाण ॿिए टे ॾिहाड़े वरी चङा भला थी विया। कुझु अरसे खां बाद में आख़िरी फर्ज़ंद हज़रत ख्वाजा यहया रहमतुल्लाह अलैह पैदा थिया। पोइ असांखे ख़बर पई त अल्लाह जे वली अॻे ई ॿुधायो पए त अञा औलाद मुंहिंजी पोइते केतिरी आहे।
इनमा अंदाजो कयो, इनमा तवा सोचो सोचो ही गौर कयो तो केडो वडो मकाम आ सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उनके सब इल्म अता फरमाया। ऐं पाण फरमाईंदा हा आईनी फिल लौहिल महफूज। ऐं दुनिया वारो ॿुधी छॾियो, मां अब्दुल कादिर जीलानी वेठो तो बगदाद में आया पर मुझो अखियूं लोह महफूज में आहिनि। लौकान मुरीदी बिल मशरिक़े व अना बिल मग़रिबे व कशफत औरतुहु लसतरतुहा। पाण फरमाइनि था मुझो मुरीद सिजो भरण वारी जाइ ते हुजे, मां अब्दुल कादिर जीलानी सिज लहण वारी जाइ ते हुजा। एतरे मुफासले ते जेकॾहिं मुंहिंजे मुरीद जी उघड़ खुली पवे, पाण फरमाइनि था सॾण कम मुरीद जो आ, पहुचण कम मां पीरान पीर जो आ। पाण फरमाइनि था यदी अलल मुरीद कसमा अलल अर्दे। पाण फरमाइनि था मुंहिंजो हथ मुरीदनि जे मथां ईअं आ जीअं आसमान ज़मीन जे मथां हुजे। हेॾे निहारियो, अबा पाकिस्तान जी ज़मीन, पाकिस्तान जी ज़मीन आसमान जे हेठों आ या ॿाहिरि आ? मुंहिंजी सूमर तुंहिंजी जमात थकड़ी पई। अब ॻाल्हि ॿुधायो, पाकिस्तान वारी ज़मीन आसमान जे ॾाढे, भला हिंदुस्तान वारी, बगदाद वारी, मक्के मदीने वारी, अमेरिका वारी, रूस वारी, चओ चओ जोर सां चओ, माना सारी जमीन आसमान जे हेठा है। नवई खंड जेके भी आहिनि उते मौजादा जिथे भी जमीन सा आसमान जे हेठों आ। हाणे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था यदी अलल मुरीद कसमाए अलल अर्दे। मुंहिंजो हथ मुबारक मुरीदन जे मथां ईअं आ जीअं आसमान जमीन जे मथां हुजे। मतलब त मुंहिंजो मुरीद दुनिया में कहिड़ी भी जगह ते हुजे, मां अब्दुल कादिर जे हथ खां ॿाहिरि न आहे। पाण हिकिड़ी अजीब ॻाल्हि फरमाइनि था वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर्रु व तलक़दी इल्ला अताली। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि त दुनिया में किथे भी सिज उभरंदो आ या किथे भी सिज लहंदो आ, हफ़्तो गुज़रंदो आ, महीनो गुज़रंदो आ, साल गुज़रंदो आ। हजरत गौस पाक फरमाइनि था वो सिज उभरे या लहे, साल गुज़रे या अचे, एसी ताईं लहंदो उभरंदो कोने जेसी ताईं मां अब्दुल कादिर जीलानी का इजाजत न घुरे। हर रोज सिज मुखां मोकल वठंदो आ, हर रोज लहण जी भी मोकल वठंदो आ त उभरण जी भी मोकल वठंदो आ। छाजे करे जो अल्लाह पाक ने दुनिया ते कब्जे करण जी ताकत मां अब्दुल कादिर खे अता फरमाए छॾी आ। तमाम औलियाए कामिलीन जो अकीदो आ जितरा भी खुदा जा कामिल वली थी गुजरिया हन ऐं जेके सुन्नत जमायत जा रब्बानी आलिम थी गुजरिया हन उन सभिनि जो अकीदो आ त पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जहिड़ी दावा कंहिं कान कई आ। ऐं न को वरी हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मक़ाम जहिड़ो कंहिंखे मक़ाम मिलियो आ। ऐं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दरबार में हज़रत गौस पाक खे महबूबियत जो मक़ाम आ। कहिड़ो मक़ाम आ? छा चवंदा हो महबूबे सुबहानी। चओ चओ महबूबे, जोर सां महबूबे। इहो कहीं जो भी लक़ब कोने, ख्वाजा महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अन्हु पीरान पीर रहमतुल्लाह अलैह के अल्लाह तबारक व तआला मक़बूलियत अता फरमाई आ। पोइ जेको अल्लाह जो महबूब आ
उन सां मुजादा हमसरी जी दावा कान कबी। असां सभिनी खे इहो अक़ीदो रखणु खपे त गौस पाक रज़ी अल्लाह ताला जो असां सभिनी जो पीर आहे। दुनिया में कादरी हुजनि, दुनिया में चिश्ती हुजनि, दुनिया में सहरवर्दी हुजनि, दुनिया में नक्शबंदी हुजनि, दुनिया में अवैसी हुजनि, दुनिया में रफाई हुजनि, कहिड़े बि सिलसिले तरीक़त सां वाबस्ता हूंदा, उन सभिनी अल्लाह जे वलीअनि जो ईमान आहे त असांखे गौसल आज़म जीलानी जे सदके कुझु मिलंदो आहे। मुझा दोस्तों, अजो की रात हजरत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारी शरीफ जी रात आहे। मुझे ज़हन में हीअ रात कान ही त कोई यारी मौली मोहम्मद सूमर खे थी मिले। मां त अंग्रेज़ी तारीख़ जे हिसाब सां तारीख़ ॾिनी हुई, पर चंड जो उभरी पियो त ख़बर पई त मौली सूमर जे भाग में यारी जी रात आई आहे। यारही बारही जय तुंहिंजी कईया, रिज़्क़ में तहखे बरकत पईया। सुभान अल्लाह चओ। यारही बारही जय तुंहिंजी कईया, रिज़्क़ में तहखे बरकत पईया। परोहा पंजूणा हेल ॾहूणा आईंदी थींदा छो न अमीर। तालिब मां तू मुर्शिद मुंहिंजो, दुनिया जा रहबर दम दस्तगीर। कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर। पाण हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि फरमाई अथनि। पाण फरमाइनि था अल्लाह जे वलीअनि जा मुर्ग, चओ सुभान अल्लाह। मुर्ग चइबो आहे पखी खे। मुर्ग छा खे चइबो आहे? अल्लाह जे वलीअनि जा मुर्ग, अल्लाह जे वलीअनि जा पखी कुछ वक्त ताईं ॻाईंदा पोइ बस थी वेंदा, पर मां अब्दुल कादिर जीलानी जो मुर्ग क़यामत ताईं पियो बोलींदो। क़यामत थींदी, उन्ही क़यामत जे ॾिहाड़े ताईं हज़रत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला फरमाता मुंहिंजो मुर्ग बोलींदो। माण्हुनि पुछियोसीं मुर्ग बोलण जी ॻाल्हि कहिड़ी आहे? पाण फरमाइनि था मुर्ग बोलण जो मतिलबु आहे त मुंहिंजो फैज़ क़यामत ताईं पियो हलंदो। झरनि ऐं झंगनि में मुंहिंजो नालो हूंदो, शहरनि में त नालो हूंदो, पर झंगलनि में बि मुंहिंजो नालो हूंदो। पाण फरमाइनि था इहो बि दुनिया खे ॿुधाए थो छॾियां जेको मुंहिंजे नाले सां ऐं मुंहिंजे वसीले सां जेका बि दुआ घुरंदो, फरियाद कंदो, पंहिंजे हबीब जे सदके इन साईं जे मदरसे खे आबाद फरमाए। ख़ुदा करे मौली मोहम्मद सूमर जो मदरसो सदाईं हलंदो हले। अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जोर से सल्लल्लाहु ॿुधंदो या बस कया? जोर सां सुभान अल्लाह जो आवाज़। माते मयार न कजो, पाण तव्हां पंहिंजूं हरकतूं बि ॾिसो। मुते रुगी मयार न कयो त मुंहिंजो साहब चढ़े थो, नाराज़ थो थिए। मां नाराज़ छाते थींदो सदा? पैसा नाराज़, पैसे ते को नाराज़ थींदो आहे छा? पर मूंखे ख़ुदा जो कसम आहे, हिन पैसे खां वधीक प्यारो पीरान पीर आहे। ये दुनिया मौजा दोस्त हिते रहिजी वेंदी, पर गौसल आज़म जीलानी जो चार ॻाल्हियूं कंदासीं त क़बर में कमु ॾींदियूं असांखे। तंहिंजे करे रंग में भंग न विझो, मज़े सां वेही गौसल आज़म जो शान ॿुधो। इहे ॾोकड़ अलाह करे तव्हांखे ख़ुदा अञा वधाए ॾेई छॾे। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकड़ी करामत तव्हां खे गौस पाक जी ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जी घुरा पोइ मूंखे मजबूर घणो न कजो। हिकड़ी करामत तव्हां खे ॿुधायां थो। मौली मोहम्मद सूमर मिंटू थो करे 10 खां कम टपी 10:15 थियो आहे पर अञा बि 10:30 ताईं हलां थो। हजरत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बाबरकात जुमे जे ॾियारे जमल तकरीर कंदा हा त तकरीर ॿुधण जे वास्ते परे परे खां हज़ारनि जे तादाद में आलिम अची वेंदा हा, ख़ुदा जा वली अची वेंदा हा। ऐं छा कंदा हा? जुमे जे फजर जी निमाज़ पढ़ी मस्जिद में अची वेही रहंदा हा ऐं सफ़ूं कतारूं वालारे वेहंदा हा त हाणे फजर जे निमाज़ खां पोइ वञणो ई कोन्हे, मतां मोटी अचूं त सिफ़ वालार जी वञे जाइ न मिलंदी। एतिरी त ख़ल्क़ जी गॾु थींदी आहे जो पीरान पीर जे वेझो वेहण जी जाइ कान मिलंदी आहे। तंहिंजे करे आशिक जेके हूंदा हा फजर जी निमाज़ पढ़ी चवंदा हा इन ख्याल सां असां सोमाणीअ जो जुमे जी रात जी मानी कोन खाईंदा हुआसीं, फजर जी असां नाश्तो कोन कंदा हुआसीं, बुख ते फजर जी निमाज़ पढ़ी वेहंदा हुआसीं त पेट ख़ाली हुजे त जे जुमे जे निमाज़ ते गौस पाक जो इंतज़ार कयूं, काकूस जे लाइ पेशाब जे लाइ उथणो न पवे, मानियूं पोइ बि मिलंदियूं पर पीरान पीर जो दीदार मुश्किल सां थींदो आहे। फजर जी नमाज़ पढ़ी सब अगी सफ़ू वाला रे वेही रहंदा हा। ये हज़ारनि जो मजमो हूंदो हो, हज़ारनि जो। हेड़ा कई मजमा गॾजनि त बि पीरान पीर जे वाइज़ जी मजलिस सां कोन पहुचंदा हा। अल्लाह जो हिकिड़ो कामिल वली वा, चओ सुभान अल्लाह। ओ पंहिंजो वाक़ियो पाण थो लिखे त आम फजर जी नमाज़ पढ़ी बिल्कुल मिंबर वारी जाइ जे साम्हूं जथा पीरान पीर भी खुतबो पढ़ंदा हा, अगी सिफ़ में जाइ वालारे फजर जी नमाज़ खां पोइ वेही तस्बीह पाण शुरू कई अथम। सारी मस्जिद भरजी वई, सॼो मुल्क भरजी वियो। नेठ जुमे जो टाइम थियो, अज़ान आई। अज़ान अचण खां बाद मेहराब वारे पासे खां दरवाज़ो ठहियलु हूंदो हो जितां मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी ईंदा हा। ऐन टाइम ते जीअं जो दरवाज़ो खुलियो, पीरान पीर रहमतुल्लाह अलैह मस्जिद में दाखिल था। मस्जिद में दाखिल थी करे गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी कुर्सीअ ते वेही रहिया। आउं अॻियां वेठो आहियां, वो वली थो चवे मां अॻियां वेठो आहियां। सारी सिफ़ जेका ई सा ख़ुदा जे वलीअनि सां भरियल हुई। आलिमनि जो तादाद तमामु घणो हो। हज़ारे आशिक हा जेके गौस पाक जे वाइज़ ॿुधण जे लाइ परेशान हा, चओ सुभान अल्लाह। 5 मिंट पीरान पीर तकरीर फरमाई। घणा? 5 मिंटनि खां पोइ ओचितो मुंहिंजे पेट में गड़बड़ शुरू थी। पोइ वलीउल्लाह थो चवे, पेट जी गड़बड़ समझो था? ज़ोर सां ॻाल्हायो। वक़्तु भॼा जंगल ॾे वञी पेट खाली कयां। अहिड़े तरीक़े सां हुन चयो त मुंहिंजे पेट में वटि पियो, गड़बड़ शुरू थी। दिल में ख़ुदा जो वली चवे थो त एतिरो त मूंखे सूर ऐं वटि पियो जो जेकॾहिं उथी थो बीहां त बि कपिड़ा ख़राब थिया अथनि, पर जे उथां थो त 1000 माण्हू लतारे पहुची ॿाहिरि कोन थो सघां। मूंखे पक थी वई त मुंहिंजा कपिड़ा ख़राब थी वेंदा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उहो बुज़ुर्ग फरमाए थो मूंखे परेशानी वरायो। जंहिंमहिल घणो परेशान थियुसि, पीरान पीर पंहिंजी चादर मुबारक खणी मुंहिंजे मथां खणी विधी। पंहिंजी चादर लाहे मुंहिंजे मथां विधऊं। हजरत अब्दुल कादिर जीलानी जी चादर विझण जी देर आहे। चवे थो ख़ुदा जो कसम मां ईअं पियो महसूस कयां त कंहिं तमामु घाटे झंगल में पहुची वियो आहियां।
पर अहिड़ो जंगल हुजे जो हिन मुंहिंजे मुल्क में ॾिठल ई कोन हो। बगदाद जो माण्हू आहे, इलाइक़े खे सुञाणबो आहे। अबाहे चीहो आहे, अबाहे दौड़ आहे, अबाहे पका चांगर, अबाही बांधी आहे दौड़ आहे। मुंहिंजो ॾिठल ई कोन हो, अहिड़े जंगल में वञी पियो आहियां। ऐं जंगल जे विचां पाणीअ जी नहर पई वहे। ओ वलीउल्लाह तो चए, मूं चयो भला ठीकु आहे, पासे में वेही जंगल में पंहिंजो पेट ख़ाली कयुमि। पेट ख़ाली करे तहारत कयुमि, तहारत करे वुज़ू कयुमि। दिल में चयुमि त भला 2 रकातूं नफ़िल पढ़ा, पर अॻ में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते सलात पढ़ा। नबी पाक जे मथां ज़ुरूद पढ़ियुमि ऐं दुरूद पढ़ण खां बाद में हिकिड़ो साम्हूं वण आहे, उन वण में हीअं तस्बीह टंगियमि। तस्बीह टंगे पोती विछाए निमाज़ पढ़ियमि। निमाज़ पढ़ी अञा सलाम जो वराया त पीरान पीर चादर जो लाथी त साॻो मस्जिद में वेठो आहियां। या रसूल अल्लाह, पाण फरमाता हर शइ, पोती भी खणी आयुसि, पान भी आयुसि, हर शइ आई, पर तस्बीह मुंहिंजी उते रहिजी वई। ख़ैर सां मां वरी साॻो पीरान पीर जे कचहरी में वेठो, तकरीर हले पई। नमाज जो टाइम थियो, नमाज पढ़ियमि। नमाज खां बाद फारिग थियुसि। गौस पाक सां हथ मिलाए मोकिलाए वयुसि। न को मूं कंहिंखे ॿुधायो, न को पीरान पीर खे ॿुधायो। पीरान पीर भी ख़ामोश त मां भी ख़ामोश। 3 साल गुज़री विया। 3 सालनि खां बाद में बगदाद जो हिकिड़ो काफ़िलो आहे जेको हज ते रवानो थियो आहे। मूंखे बि सलाह कयूं, मां उन काफ़िले सां हज ते रवानो थी वियुसि। 3 साल इन्ही वाक़े खां पोइ वरी अल्लाह पाक भलाई कई जो रब करीम मूंखे मके मदीने में भी 3 साल नसीब फरमाया। 3 हज कयमि, कई उमरा कयमि। हाणे वरी 3 सालनि खां बाद वापसि पिया अचूं। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे बगदाद वारे शहर ॾे पिया अचूं। ओ अल्लाह जो वली फरमाए तो, हलंदे हलंदे बगदाद खां 40 मील ॿाहिरि, चओ सुभान अल्लाह, घणा मील? बगदाद खां 40 मील ॿाहिरि हिकिड़े जंगल मां गुज़र थियो। काफ़िलो गॾु आहे, मां भी गॾु आहियां। उन जंगल मां जो गुज़र थियो, ओ अल्लाह जो वली पियो चवे, मां हेॾे होॾे निहारियो। मूं चयो यार जंगल त मुंहिंजो ॾिठल आहे, कॾहिं ॾिठो हुउमि, काथे ॾिठो हुउमि? आहे त लॻे थो जहिड़ो ॾिठल हुजे। इहो सोचींदो पियो अचां, अञा उन जाइ ते अचां त ॾिसां बराबरि पाणी वारी नहर भी वहे थी। ऐं जंहिं जंगल में मूं कज़ा हाजत कई हुई, उहा जाइ बि मूंखे नज़र आई। दिल में चुम भला नफ़ल पढ़ण वारी जाइ त ॾिसां। चवे तो उन जाइ ते पहुचा त मूं वारी तस्बीह उहा अञा वण में टंगी पई आहे। आहिस्ता आहिस्ता करे तस्बीह खयमि। तस्बीह खणी पंहिंजे खीसे में रखियमि। कहीं साम्हूं ॻाल्हि कान कई। ॻोठ पहुतासीं। 2 ॾिहाड़ा रही। 3 ॾिहाड़े ते दिलि चयो त मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जो दीदार करे अचां ऐं ज़मज़म जो पाणी भी साईं खे पेश करण वञा। जीअं जो मां पीरान पीर खे मिलियुसि, पाण भाकुर पाए मूंखे कन में फरमायो, अबा ॾे ख़बर तस्बीह मिलई अलाए कान। तस्बीह मिलई कि हाउ बिला तस्बीह मिली। पाण फरमायो उन रात ॾिहाड़े तोखे पेट में वट पियो हो। मां महसूस कयो हो ज़ाहिर में तूं पोतीअ जे हेठां आहे, पर मूं तोखे जंगल में माने छॾियो हो। ऐं कंहिंखे महसूस कोन थियो। वरी जॾहिं तूं फारिग थिए त वरी तोखे घुराए रखियुमि। हे मां अब्दुल कादिर जीलानी जो तसर्रुफ आहे। अल्लाह पाक मूंखे तसर्रुफ जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला तव्हां असांखे गौस पाक जी दामन नसीब फरमाए। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। पीरान पीर उन्हीं जमात मां
जंहिंजे अल्लाह ताला फरमाए तो इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू, उहे माण्हू जेके चवंदा आहिनि त रब असांजो अल्लाह ऐं उन ते साबित क़दम रहंदा आहिनि ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, उन्हनि जे मथां अल्लाह जे रहमत जा मलाइका नाज़िल थींदा आहिनि ऐं चवंदा अथनि अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, खौफ न कजो गम न कजो, वअबशिरू बिल जन्नह, जन्नत जी तव्हांखे मुबारक हुजे, जन्नत जी तव्हांखे अल्लती कुंतुम तुअदून, उहा जन्नत जंहिंजो तव्हां सां अल्लाह वाइदो फरमायो आहे। अवां असांखे फ़ख्र आहे जो अल्लाह पाक असांखे पीरनि जो पीर मुर्शिद नसीब फरमायो आहे। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़री क़बूल फरमाए, हज़रत गौसे पाक जे फयूज़ व बरकात मां तव्हां असांखे माला माल फरमाए। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालहू साईं मौलाना मोहम्मद सूमर जे साये में मेहनत में अञा भी बरकत नाज़िल फरमाए। मुंहिंजा दोस्तो ही तमाम वॾी ॻाल्हि आहे जो हिन अवां जे इलाइक़े में हिकिड़ो अहले सुन्नत जो दीनी इदारो आहे ऐं उन्ही में अल्लाह पाक जे फज़लो करम सां बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾिनी थी वञे। अवां जे इलाइक़े जा ॿार नाज़रा पढ़ंदा हूंदा, अवां जे इलाइक़े जा ॿार हिफ़्ज़ कनि था पिया ऐं अवां ॾिठो अॻे साल भी हाफ़िज़नि जी दस्तार हुई ऐं हिन साल भी तव्हां जे ॾाढो हाफ़िज़नि जी दस्तार आहे। अल्लाह करे इहो फैज़ जो सर चश्मो ता क़यामत आबाद हुजे। हिन मदरसे मां अहले सुन्नत अल जमात जा आलिम हाफ़िज़ क़ारी इहे पैदा थींदा रहनि, आशिक़ रसूल जी जमात पैदा थींदी रहे। हिन इलाइक़े खे ख़ुदा ताला क़ुरान जे फयूज़ व बरकात सां माला माल फरमाए। क़ुरान करीम जी का फज़ीलत थोरी आहे। हुज़ूर जी हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधायां, पाण फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला हिकिड़े शख्स खे नूरानी ताज पाराईंदो जंहिं ताज जी रोशनी सिज चंड खां वधीक हूंदी। माण्हू पुछंदा या अल्लाह इहो कहिड़ो नबी आहे जंहिंखे तो ताज पारायो आहे जंहिंजे ताज जी रोशनी सिज चंड खां मथे आहे। अल्लाह ताला फरमाईंदो नबी कोन्हे। या अल्लाह भला को आलिम आहे? अल्लाह ताला फरमाईंदो आलिम भी कोन्हे। या अल्लाह भला को वलीउल्लाह या? रब चवंदो वलीउल्लाह भी कोन्हे, मौला नबी भी कोन्हे, आलिम भी कोन्हे, वली भी कोन्हे। वो हेॾो सारो ताज जंहिंजी रोशनी सिज चंड खां मथे आहे, इनखे इहो ताज कहिड़े सबब जे करे पारायो थी? रब्बुल आलमीन फरमाईंदो इन सबब जे करे जो न पंहिंजे बच्चे खे कुरान करीम जी तालीम ॾिनी हुई। उन कुरान करीम जी तालीम हासिल करण वारे जो पीउ आहे जंहिंखे मां नूरानी ताज पारायो आहे। मुंहिंजा भाउ अंदाज़ो कर, जेकॾहिं ॿार क़ुरान पढ़े त मां वई पीउ खे नूरानी ताज पारायो वञे ऐं उन ताज जी रोशनी सिज ऐं चंड खां मथे हुजे। अवां कोट लालू वारा ॿुधायो जंहिंखे ताज पाराइबो तंहिंखे दोज़ख ॾे कोन मोकिलबो। सुभान अल्लाह चओ। जंहिंखे ताज पाराइबो तंहिंखे दोज़ख ॾे कोन मोकिलबो, ज़रूर उनखे ताज पाराए जन्नत ॾे मोकिलियो वेंदो। इहा यकीनी ॻाल्हि आहे त जेको पंहिंजी औलाद खे क़ुरान पाक जी तालीम ॾियारींदो आहे उन क़ुरान करीम जे तालीम जे सदके में हुन जा माउ ऐं पीउ जन्नत ॾे रवाना थी वेंदा आहिनि। उहे भाग भरिया आहिनि शख़्स जंहिंजा बच्चा क़ुरान यादि कनि था, जंहिंजे बच्चनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान नसीब फरमायो आहे। अवां बि जेके हिते मुस्लमान मौजूदु आहियो, अवां बि पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में तव्हांजे में जिथे बि सुन्नत जमायत जा मदरसा हुजनि, चओ सुभान अल्लाह। इहो शर्त ज़रूर आहे त मदरसो कहिड़ो हुजे? अॼुकल्ह हू बि सॾाइनि था सुन्नी ऐं लिखनि था अहले सुन्नत वल जमात, चवनि था पाण खे, पर अहले सुन्नत जी निशानी कहिड़ी आहे? मैं हूं सुन्नी ऐ जमीले कादरी मरने के बाद। सुभान अल्लाह।
मैं हूँ सुन्नी है जमीले कादरी, मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम, मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। जोर सा चाहो तो बहुत दुआ करो। मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम, मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। नमाज अभी उन्हीं मस्जिद में पढ़ो जैसे लिखियो पियो जे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। खोड़ मस्जिदियूं हुन, खोड़ लगंदा हो जै मदरसे ते अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह लिखियल हुजे, ऐं उन्हीं मदरसे में पढ़ायो जै मदरसे में अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जी तालीम ॾिनी वञे। नमाज बि उन्हीं मस्जिद में पढ़ो जंहिंजे दरवाज़े ते लिखियो पियो हुजे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह ताला मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां ऐं असांजे बच्चनि खे क़ुरान पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे सभई उथी बीहो, महबूब ते सलाम पढ़बो, आख़िर में साईं दुआ ख़ैर फरमाईंदा। सभु उथी बीहो, सलाह सलाम पढ़ो। सब पीर भला दस्तगीर जो दर सुभान अल्लाह, दस्तगीर जो दर सुभान